असां पलियो आसरो आसरो। एतिरी छंड फूक पंहिंजी बि न आहे कई जेतिरी दफ़्तर जी कई आहे। अड़े पखी पोइ भली ॻाल्हि आहे न, रोज़ी हलाल करे थो खाए। मैडम रोज़ी थो खावां, हवा हवाल खाई खाई आंड्राई सड़ी विया आहिनि। न पघार थी मिले न कुंवार थी मिले, रुगो आसरा ई आसरा। बसि पोइ उम्मीद ते त दुनिया क़ाइमु आहे। हा, जेकॾहिं तूं सचाई करी त मुंहिंजी उमेदनि जा ॿेड़ा पार थी वञनि, वाह वाह ई वाह वाह थी वञे। हिते छा ईद जो मुशारो थो थिए या वाह वाह थो करे वेठो? शादी दफ़्तर आहे। लॻे थो ॿाहिरि गर्मी जाम आहे, तोखे ॾींहं जी सट लॻी आहे। अरे गर्मीअ जी त ॻाल्हि ई न पुछो, वायूं बताल करे छॾियूं गर्मी। एॾी गर्मी आहे, एॾी गर्मी आहे, ईअं लॻे थो दोज़ख 15 मिंटनि जे फ़ासिले ते आहे हिते। साईं छा हाल आहे? ख़ुशि ख़ैर ठीकु ठाक? मालिक मकान अची वियो, किरायो घुरंदो। 10 महीननि जो किरायो रखो हिते। साईं हिते छो रखंदासीं? तव्हांजे खीसे में विझंदासीं बाक़ाइदे। तव्हां वियो त सही न? कयां छा? तव्हां मूंखे हितां इस्लामाबाद मोकिलियो आहे, जहाज़ जी टिकेट करे वियो आहियां मां। जेकी एड्रेस ॾिनी अथव मूंखे, जीअं मां दर टपियो आहे, टेड़े अची सटको शुरू थियो। 1 महीनो मां अस्पताल में पियो। असल में वो एड्रेस तव्हां शायदि ग़लति कंहिं घर में गिरी विया आहियो। एड्रेस उहा ई जेकी तव्हां मूंखे लिखी ॾिनी हेतिरे पने ते। साईं तव्हां वियो त सही, तव्हां जज़्बाती न थियो। तव्हांजे रिश्ते जी ॻाल्हि हले पई हिकिड़ी जॻह ते, तव्हांखे ॿुधायां थो न, वियो त सही साम्हूं। साईं वियो त सही, तव्हां 10 महीननि जी तव्हां किरायो त तव्हांखे ॾींदासीं हिन फ्लैट जो। और मसइलो इहो आहे जो तव्हांजी शादीअ जे लाइ असां बाक़ाइदे हिकिड़ो रिश्तो ॾिठो आहे ज़बरदस्त। इहो त हर दफ़े मां इहो ॿुधो थो अचां, जॾहिं अचां थो रिश्तो थिए थो। न हाणे तव्हांखे ॿियनि किथे बि मोकिलण जी ज़रूरत न आहे, असां काॾे बि न मोकिलिया तव्हांखे। रिश्तो बसि हिते ई मौजूदु आहे। मौजूदु आहे? हा, बसि हिते ई मौजूदु आहे। रुगो तव्हां नज़र हेॾे होॾे फेरायो थोरो। नओं रिश्तो आयो आहे हिकिड़ो। अच्छा। हा, उन सां ॻाल्हियूं हलनि थियूं। अच्छा। सो उन चयो आहे त मूंखे कुझु सोचण जे लाइ वक़्तु ॾियो, 10-15 ॾींहं घटि में घटि 2 हफ़्ता। मां 20 ॾींहं ॾिना, 25 ॾींहं ॾिना। सही आहे को? 25 ॾींहं ॾिना त बसि पोइ महीनो ॾेई सही छॾियो। आहे। सही आहे न मैडम? सही आहे। हा, महीनो खनि सोचे वठो भली। सोचे वठे त पोइ तव्हांखे बाक़ाइदे वरी घुराईंदासीं हिते। बल्कि तव्हां त ईंदो, तव्हांजो पंहिंजो फ्लैट आहे सॼो, जंहिंमें ऑफिस खोली आहे। मां ईंदो रहंदुमि बिल्कुलु। हा बिल्कुलु ईंदा रहिजो। माशाल्लाह थोरो वार बि कटराइजो। तव्हां पाड़े जा हजम मरी विया आहिनि छा भला? न मां सेटिंग सां ईंदुमि बाक़ाइदे। सेटिंग करे अचो ज़बरदस्त, वार बि ठाराए अचो त बसि महीने खां पोइ ईअं सम्झो पके। थोरो सोचण लाइ मिठाई बि खयूं अचिजो। मिठाई खयूं छा? हा, माना मां दिलि जाए कयां नी? दिलि जाए के बाक़ाइदे रिश्तो घर में मौजूदु आहे हिते, तव्हां ईअं सम्झो। बसि सही आहे, मूंखे घर जी ॿाहिरि वञण जी ज़रूरत ई न आहे। उहो बहितर आहे मुंहिंजे लाइ। हा, का ॻाल्हि ई न आहे। ठीकु आहे, मां ईंदुसि। ठीकु आहे न साईं? बसि महीनो खनि तव्हां तरसो, सोचे वठे जेसीं ताईं। ठीकु आहे, ठीकु आहे। न घणी न मिलंदी आहे। एयरबोर्ड ख़र्ची जे चक्कर में कंदो आहे। हा साईं, पक दिलि जाए। ठीकु आहे, ठीकु आहे। ख़र्ची विञाए छॾी। ख़र्ची कान्हे, वरी अञा असां खां वठणु आयो आहे, तूं हुन खां ख़र्ची वठणु ॾींदो। ख़र्ची ॼाण हर दफ़े सां हुनखे मिड़ी टड़कायूं था पिया ईअं।